आदिलपुर में खबर शामिल कंदासीं। हलीम लारा महर की रिपोर्ट मूजिब असिस्टेंट कमिश्नर खानगढ़ रिदा ज़ेरा टालपुर मुख्तियार कार खानगढ़ अहमददीन महर पारा यूसी काज़ी बादल महर के ऑफिस में खुली कचहरी की तकरीब कोठाई वई, जैमें आबादगारन पारा यूरिया भाण न मिलण की शिकायतूं कयूं। आबादगारन जो चवण हुयो त भाण की फी बोरीअ ते 2000 वधीक वठण जो असिस्टेंट कमिश्नर खानगढ़ रिदा ज़ेरा टालपुर मुख्तियार कार खानगढ़ अहमददीन महर के अॻियां शिकायतूं कयूं। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर खानगढ़ रिदा ज़ेरा टालपुर मुख्तियार कार अहमददीन महर साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त तमामु जल्द कोशिश करे आबादगारनि खे सरकारी रेट ते भाण वठी ॾिबो। ब्लैक ते विकिरो कंदड़ दुकानदारनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। सरकारी अघ खां वधीक रेट वठंदड़ दुकानदारनि जा दुकान सील कया वेंदा। असिस्टेंट कमिश्नर खानगढ़ रिदा ज़ेरा टालपुर मुख्तियार कार अहमददीन महर पारां यूसी काज़ी बादल महर जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जी विज़िट कई। स्कूल जे ॿारनि पारां खानगढ़ असिस्टेंट कमिश्नर रिदा ज़ेरा टालपुर और मुख्तियार कार अहमददीन महर जो गुलाब के गुलन सां संदन शानदार इस्तकबाल कयो। रिदा ज़ेरा टालपुर स्कूल के ॿारनि खां सवाल जवाब कया। सही ॾींदड़ जवाब स्कूल के शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे इनाम तौर रोक रक़म ॾिनी वई। उस्तादनि पारां स्कूलनि में फर्नीचर की खोट जूं शिकायतूं पिणु कयूं, जंहिं लाइ असिस्टेंट कमिश्नर खानगढ़ और मुख्तियार कार खानगढ़ पारां संदन मसइला हल करण की ख़ातिरी कराई। असिस्टेंट कमिश्नर खानगढ़ PPHI सेंटरनि जा पिणु दौरा करे मरीजनि खां इलाज जी सहूलतुनि बाबति पुछा कई। असिस्टेंट कमिश्नर खानगढ़ रिदा ज़ेरा टालपुर सां मुख्तियार कार खानगढ़ अहमददीन महर सां किलारिक एहसान महर, नज़ीर अहमद महर, तपेदार मोहम्मद अली महर, फ़कीर गुलाम जाफ़र महर, उमर फ़कीर महर, एडवोकेट अब्दुल सत्तार महर, यूसी काज़ी बादल महर जो चेयरमैन यूसी कासिम मोहम्मद कासिम चाचड़, यूसी सेक्रेटरी अमानुल्लाह काज़ी, किलारिक अब्दुल फताह काज़ी ऐं ॿिया गॾु हुआ। अॼु असां खुली कचहरी में हिन ॻाल्हि जे बारे में ॿुधायो त जेको भाण जी शॉर्टेज आहे उहा ओवरऑल एतिरी वधी वई आहे सॼे पाकिस्तान में। खानगढ़ वारनि लाइ सिर्फ़ु मसइलो कान्हे को, घोटकी वारनि लाइ कान्हे को, ओवरऑल सॼे पाकिस्तान में इहो इशू थी वियो हलियो आहे। कल इवन पंजाब में ही आबाद कोन हुयूं, उहे थोरी घणी वधीक आबाद थी वियूं हलियूं। असां ओवरऑल शॉर्टेज आई आहे, कुझु गैस जा इशूज़ हुआ, कुझु ॿिया इशूज़ हुआ, जंहिंजे करे प्रोडक्शन में बि ऑफकोर्स थोरो घणो प्रॉब्लम थियो आहे। पर हुकूमत जेको आहे ख़ुदि प्राइम मिनिस्टर ऐं जेको CM सिंध आहे हुन हिन ॻाल्हि जो नोटिस वरितो आहे ऐं होपफुली जेको आहे या त नयो को लाहे अमल जेको आहे सजेस्ट कयो वेंदो CM साहब जी तरफ़ां, या त पोइ जेको आहे कुझु न कुझु इम्पोर्ट अचण खां पोइ, इम्पोर्ट थियण खां पोइ जॾहिं यूरिया वधीक जेका आहे सा अची वेंदी हली मार्केट में, त इहे जेके चंद जेके आहिनि सीज़नल जेके माण्हू हूंदा आहिनि, जेके ग़रीबनि जी जेको आहे पैसनि ते जेको आहे कोशिशि कंदा आहिनि जेतिरो फ़ाइदो वठी सघनि उहे वठी सघनि, त उहे सभु चुप थी वेंदा। जॾहिं माल वधीक हूंदो त उन सप्लाई एंड डिमांड जॾहिं माना सप्लाई ओतिरी हूंदी जेतिरी डिमांड हूंदी, त ऑफकोर्स इहा जेका प्राइस जी मैन्युपुलेशन आहे उहा इंशाल्लाह जेको आहे ख़तमु थी वेंदी हली। कुझु असांजा जेके स्कूल्स आहिनि ऑफकोर्स हुन में रेनोवेशन जी इलाही घणी ज़रूरत आहे ऐं रिसेंटली जेको आहे कुझु ख़बरुनि में बि हो कि जेको आहे न बजट जेको आहे उहो पास थी वियो हलियो आहे। स्पेशली जेके स्कूल पोलिंग स्टेशन्स आहिनि एटलीस्ट उहे त जेके आहिनि हिन साल बिल्कुलु सही तरीक़े सां मरम्मत थी वेंदा हलिया। ॿिया बि जेके आहिनि उहे कुझु इनलाइन आहिनि। तव्हांखे ख़बर आहे असांजी इकोनॉमी जेका आहे उहा अॼुकल्ह तमामु नाज़ुक सूरत हाल मां गुज़रे वेठी। डॉलर जी प्राइस वधी वञण जे करे ओवरऑल जेके बि कॉन्ट्रैक्ट्स हुआ उहे विच में जेको आहे सम्झो त डिले जो शिकार थी विया हलिया आहिनि, छो जो मटीरियल इंतिहाई घणो महांगो थी वियो, ॿियूं शयूं पेट्रोल इलाही घणो महांगो थी वियो, जंहिंजे करे अक्सर तव्हां ॾिठो हूंदा त कॉन्ट्रैक्टर जेके न अधु रस्ते में ई शयूं छॾे भॼी विया हलिया आहिनि। पर असां इहा ई उमेद था करियूं त जेको आहे अचण वारी जेका हुकूमत हूंदी, अचण वारी जॾहिं डेमोक्रेसी वरी खां माना केयरटेकर सेटअप ख़तमु थी वेंदो हलियो, त जेके इन्वेस्टर्स आहिनि उन्हनि जो बि वरी खां जेको आहे हिते पाकिस्तान में रुझान वधी वेंदो हलियो ऐं इंशाल्लाह अचण वारे वक़्त में एजुकेशन ते इलाही सारो गवर्नमेंट बैकडोर ते कमु करे बि रही आहे ऐं बहितरी इंशाल्लाह वधि खां वधि ईंदी। मुंहिंजो इन तव्हांजी TV तां इहो बि माण्हुनि खे पैगामात ॾिसो, तव्हां जेको आहे पंहिंजे ॿारनि खे हफ़्तो ॿ हफ़्ता स्कूल नथा मोकिलियो। कॾहिं तव्हां चओ था लाबारा आहिनि, कॾहिं तव्हां चओ था शादी आहे, कॾहिं तव्हां चओ था फोतगी आहे। गवर्नमेंट स्कूल में बि ओतिरा ई टैलेंटेड टीचर्स पढ़ाए रहिया आहिनि, बल्कि उनखां वधीक आहिनि जेके पंहिंजे बग़ैर खीसे मां पैसा ख़र्च करे तव्हांजे ॿारनि जी जेके न सहूलियतूं पूरियूं करण जी कोशिशि कंदा रहंदा आहिनि। त पोइ तव्हांखे एक्ज़ैक्टली कहिड़ी ॻाल्हि जेका आहे पंहिंजे ॿार खे शऊर ॾियण खां रोके पई। थैंक यू।